नाज़रीन हम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। तहरीक इंसाफ़ जे एडिशनल जनरल सेक्रेटरी आमिर कियानी पारां पार्टी छॾण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आमिर कियानी अॼु शाम 5 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस करे पीटीआई छॾण जो ऐलान कंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जे एडिशनल जनरल सेक्रेटरी आमिर कियानी पारां पार्टी छॾण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आमिर कियानी अॼु शाम 5 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे करे पीटीआई छॾण जो ऐलान कंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। तहरीक इंसाफ़ जे एडिशनल जनरल सेक्रेटरी आमिर कियानी पारां पार्टी छॾण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आमिर कियानी अॼु शाम 5 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस करे पीटीआई छॾण जो ऐलान कंदो। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जे एडिशनल जनरल सेक्रेटरी आमिर कियानी पारां पार्टी छॾण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आमिर कियानी अॼु शाम 5 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस करे पीटीआई छॾण जो ऐलान कंदो।